तो संत हिकिड़ी घटना ॿुधाईंदा आहिनि कि हिकिड़े माण्हू भक्ति कई, खूब जाप कयो, तपस्या कई, घर जो त्याग करे समुद्र जे किनारे वञी वेठो, उते तपस्या करण लॻो, भक्ति करण लॻो। काफ़ी साल गुज़री विया, काफ़ी साल गुज़री विया, भक्ति कंदे, नाम जपंदे। हिकु ॾींहुं वीचार करण लॻो, एॾा साल भक्ति कई आहे, मिलियो त कुझु न आहे भाई। हाँ, एॾा साल मां हिते वेठो आहियां, परिवार छॾे आयुमि, पंहिंजा ॿार छॾे आयुमि, सभिनीनि जो त्याग करे हिते अची वेठो आहियां। मूंखे लॻो भाई कुझु सुख मिलंदा बढ़िया, भगवान जी भक्ति जेको कंदो उनजा दुख दूर थी वेंदा, ऐशो आराम जी जिंदगी हूंदी, सभु सुविधाऊं मिलंदियूं। पर मूंखे त कुझु बि हासिल न थियो आहे, कुझु बि न मिलियो आहे। आखिर मन खटो थी वियो, मन ख़राब थी वियो कि न भाई छॾे, भक्ति न कजे, त्याग करे भगवान जो भजन। ऐं उतां उथियो, सभु पंहिंजा सामान वामान खई, जेके आसन हुया, झांझ मंजीरा जेके रखिया हुआ गॾु, सभु खणी वापसि पियो वञे त समुद्र मां हिकिड़ी लहर आई, कुझु पेरनि ते पत्थर पिया, नंढा, कुझु कंकड़ वांगुरु नंढा नंढा 8-10 पत्थर उनजे पेर ते आया। सोचियईं घर तो वञा, एॾनि सालनि खां पोइ, एॾो समय थी वियो आहे, नंढा नंढा ॿार आहिनि, ऐं उहे ॾिसंदा त स्वाभाविक चवंदा भाई पप्पा एॾा साल पोइ आया आहियो, कुझु खणी आया आहियो, कुझु वठी आया आहियो। छा खणी वञा, त कुझु 4-5 जेके पत्थर हुया उहे खणी वरितऊं, पंहिंजे झोल में विधऊं, ऐं चयो ॿारनि खे इन सां ई खेॾण लाइ ॾींदासीं। घर पहुता, ॿारनि पुछियो पप्पा छा वठी आया आहियो, हा छा वठी आया आहियो? त हुन जेको भक्त हुयो पत्थर कढी ॾिना, चयूं खणो भाई हिन सां ई खेॾो। ॿार ख़ुशि थी विया, चओ हरे राम। हा न, पहिरें ज़माने जी ॻाल्हि। अॼुकल्ह ॿारनि खे तव्हां कुझु बि ॾियो, वो राज़ी न थींदा, उन्हनि खे केवल मोबाइल खपे भाई। चओ जय श्री कृष्ण, श्री कृष्ण गोविंद। छा था हलायो? कुझु बि ॾियो भाई, ख़ुशि न थींदा, प्रसन्न न थींदा। असांखे कई माताऊं ॿुधाईंदियूं आहिनि, नंढा नंढा ॿार अगरि रोटी न खाईंदा आहिनि त पोइ उन्हनि खे केवल मोबाइल ॾेखारींदा आहिनि, पोइ त ईअं हिप्नोटाइज़ थी वेंदो आहे उन्हनि खे, ॼण सभु खाई वेंदा आहिनि जेको खारायूं भाई। चओ हरे राम। असांजी जोनू दीदीअ जी गुड़िया आहे न नित्या, वो हिकु बार रोटी न पई खाए त गोविंद ॾाढी चालाकी कई, हुन हिकिड़ो वीडियो ॾेखारियो ऐं चई भाई मतां हाणे ॾिसी करे खाए, पर हुनखे मोबाइल जो बि शौक़ु न, त मोबाइल बि न पई ॾिसे वीडियो, ऐं रोटी बि न पई खाए, हुनखे खाराइण ज़रूरी। काफ़ी समय थी वियो, गोविंद ॾाढी चालाकी कई, पहिरियों हुनखे पिज़्ज़ा ॾेखारियो। हा, ही सची घटना अथव, सची ॻाल्हि। हुनखे पिज़्ज़ा ॾेखारियईं त जीअं ॾेखारियईं हुन बि खणी वात खोलियो, हितां आलू विझी छॾियईंसि अंदरि। हा, पोइ हाणे उहो सम्झियो भाई हिनखे ईअं ई खाराइणो आहे। चओ हरे राम। ॿारनि खे राज़ी करणु ॾाढो कठिन कमु आहे भाई, हा न। हो ॿार ख़ुशि थी विया कि पप्पा असांजे लाइ कुझु खणी वठी आया आहिनि पिता। ॿार पत्थरनि सां खेॾण लॻा। कुझु ॾींहं गुज़रिया, उतां हिकिड़ा संत लंघिया। चओ हरे राम। हिकिड़ा संत उतां लंघिया, उन्हनि ॾिठो त भाई नंढा नंढा ॿार कंहिं कीमती शइ सां था खेॾनि, ॾाढी कीमती वस्तु आहे, ॾाढी कीमती शइ आहे। ॾिठऊं, उनजो पिता जेको भक्त हुयो उनखे पुछियऊं भाई तूं ॿारनि खे छा ॾिनो आहे खेॾण जे लाइ? चई साईं पत्थर ई त आहिनि, पत्थर ॾिना आहिनि, ॿार खेॾनि था। चई तोखे ख़बर आहे पत्थर कोन्हे भाई, तूं जिन खे पत्थर तो सम्झे उहो हिकु हिकु बेशकीमती पत्थर न अथई, हिकु हिकु हीरो अथई। ऐं एॾो कीमती हीरो अथई, एॾो कीमती हीरो अथई, अगरि तूं हिकु हीरो बि कंहिंखे ॾे त हिन नगर जो राजा बणिजी थो सघे हिकिड़े हीरे मां। तूं ॿारनि खे खेॾण लाइ ॾेई छॾिया अथई, ही ॾाढा कीमती हीरा अथई भाई, तोखे परख कोन्हे पर मां सम्झां थो, ही ॾाढा कीमती हीरा अथई। अरे पोइ अफ़सोस थियो कि भाई अहिड़ा त 8-10 ॿिया बि हुया, वो जेकी छोली आई हुई, लहर आई हुई, हुन मां ॾाढा पत्थर हुया, मां त कुझु 4-5 ई खणी आयुमि, ॿारनि खे खेॾण जे लाइ ॾिना, हुननि मां बि हुननि कुझु गुम करे छॾिया आहिनि। ऐं मां छा पियो सोचां, एॾो वीचार करे कि मां जो एॾी भगवान जी भक्ति कई, मूंखे कुझु न मिलियो। अजाई मां समय ॾिनो भगवान जी भक्तिअ में, सेवा में, सत्संग में, नाम जपण में, मूंखे त भगवान कुझु बि न ॾिनो। चओ हरे राम।
अरे नाम जपण भक्ति करण वारे के, सेवा करण वारे के, श्रद्धा रखण वारे के भगवान ये संसारी सुख तो यही ॾींदा आहिनि, यही ॾींदा आहिनि। जी लहर आई बस चओ हरे राम। पर भगवान पंहिंजे भक्तन के वो आत्मिक सुख ॾियण चाहींदा आहिनि, आनंद ॾियण चाहींदा आहिनि, जेको संसार में एॾो सरलता सां कंहिंखे बि न मिलंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। वो नाम रूपी हीरा तो भगवान असांखे भी ॾिना आहिनि, अनमोल श्वास रूपी हीरा ॾिना आहिनि, पर कोई संत सतगुरु हूंदा आहिनि जेके असांखे उनजी पहचान कराईंदा आहिनि, हूंदा आहिनि जेके उहे कृपा महसूस करे असांखे ॿुधाईंदा आहिनि। चओ हरे राम हरे कृष्ण श्री कृष्ण गोविंद। अनमोल हीरा जेके असांखे मिलिया आहिनि भाई, कहिड़ा आहिनि उहे? श्वास रूपी आहिनि, भगवान जे नाम रूपी। मानुष्य जन्म इन खां वॾो हीरो कहिड़ो थी सघंदो आहे? दरबार साहिब मिली वई, उन खां वॾो हीरो ॿियो कहिड़ो थी सघंदो आहे? प्रभुअ जी भक्ति मिली वई, इन खां वॾो कोहिनूर हीरो कहिड़ो थी सघंदो आहे भाई? बस इन जी असां कदर कयूं, पहचान अचे, असांखे समझ में अचे। चओ जय श्री कृष्ण।